ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन नवासा शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ उत्तर वज़ीरिस्तान में आपघाती बम हमले की मज़म्मत कई है। उनजो ये चवण है तो मुसलमानन ते आपघाती हमला कंदड़ मुसलमान नथा थी सघन। पाकिस्तानी अवाम के रथ के एक एक फुड़े जो हिसाब वठंदासीं। शहबाज शरीफ जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो यो चवण है पाकिस्तानी ऐं फोर्सेस दहशतगर्दी के खात्मे लाइ कुर्बानियों ॾिनियूं आहिनि। अहम ख़बर का अवां खे आगाह करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ उत्तर वज़ीरिस्तान में आपघाती बम हमले की मज़म्मत कई है। वज़ीर आज़म जो चवण है तो मुसलमानन ते आपघाती हमला कंदड़ मुसलमान नथा थी सघन। पाकिस्तानी अवाम के रत के एक एक फुड़े जो हिसाब वरतो वींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो ये चवण है पाकिस्तानी फोर्सेस दहशतगर्दी के खात्मे लाइ कुर्बानियों ॾिनियूं आहिनि। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ उत्तर वज़ीरिस्तान में आपघाती बम हमले की मज़म्मत कई है। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद में आवास जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूद है। जी कुर्बान बलोच, वधिक छा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, वज़ीर आज़म शहबाज शरीफ फाता में गिरान शाह वाले इलाके में दहशतगर्दी की कार्रवाई थी है उनकी मज़म्मत कई है। वज़ीर आज़म सां गॾु सदर डॉक्टर आरिफ अलवी ऐं घरू मामलों वाले वफ़ाक़ी वज़ीर राना सनाउल्लाह पिणु हिन वाक़े जी मज़म्मत कई है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवण हो त जेके पाकिस्तान दुश्मन जेके क़ुवतूं आहिनि उहो दहशतगर्दी खां पासो न पियूं कनि, पाकिस्तान खे अदब इस्तेकाम जो शिकार पियूं बणाइनि, पर पाकिस्तान जी सिक्योरिटी फोर्सिस ऐं क़ौम जो आज़म है त हर सूरत में दहशतगर्दी जो ख़ात्मो कयो वेंदो। हिन वज़ीर आज़म जेके मुतासिर आहिनि वाक़े जा उन्हनि जे ख़ानदान सां तर्बियत कई है, दुख मंजियो है ऐं इहो हिदायत कई है घरू मामलों वाले वफ़ाक़ी वज़ीर खे सब पाकिस्तान के अंदर दहशतगर्दी के वाक़नि ते कंट्रोल करण लाइ सख़्त भारत आ वञे। ठीक है कुर्बान बलोच, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।